अरे धन्यवाद। हिंदी भाषा की मिलना चाहते मैं भी यहाँ फैकल्टी से थी, इंग्लिश पढ़ा। जय श्री राम, नमस्ते। ये अज होलकर साइंस कॉलेज में मुख़्तलिफ़ भाषाउनि जे पर्पज़ सां स्टॉल लॻल आहिनि सभिनी भाषाउनि जा। अचो त हिते ॾिसूं सिंधी साहित्य जो उहो स्टॉल आहे। ही गुजराती होलकर साइंस कॉलेज इंदौर अॼु हिते सभिनी मुख़्तलिफ़ भाषाउनि जा साहित्य जा स्टॉल लॻाया विया, जिते असांजे दोस्तनि पंहिंजे दोस्तनि मनीष देवनानी, रामलाल खपड़िया ऐं भेण निर्मला राजानी सां मिली करे ही स्टॉल लॻायो। हिते राज्य मंत्री शिक्षा जा आया हुआ, उन्हनि ही स्टॉल ॾिसी पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कयो। ॿीहर मिलंदासीं नई रील सां।